नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशार रसूमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क अंदर कोरोना वायरस जो शिकार वधीक 11 मरीज़ फ़ौत। NCOC मूजिब मुल्क में फ़ौतियुनि जो मजमूई अंग 28,823 थी वियो। 24 कलाकनि दौरान 395 नवां केस रिपोर्ट। सिंध हुकूमत हेल्थ इंश्योरेंस के कम में असो साथ दिए। कराची पाकिस्तान जो मुआशी हब है, पर बदकिस्मती से कें हुकूमत कराची जो न सोचियो। को जदीद शहर जदीद ट्रांसपोर्ट का सवाइ नथो हली सके। जदीद ट्रांसपोर्ट सिस्टम कराची की खुशहाली लाइ अणचर है ऐं ग्रीन लाइन इन ॾांहुं पहिरियों कदम है। कराची की मैनेजमेंट सिस्टम ते को ध्यान न ॾिनो वियो। नून लीग के हुकूमती दौर में कराची के भी को भी मनसूबो न ॾिनो वियो। वज़ीर आज़म इमरान खान जो ग्रीन लाइन बस मनसूबे के ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह करण बाद तकरीब की खिताब। वज़ीर आज़म इमरान खान कराची ग्रीन लाइन बस मनसूबे के ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कर छो। 25 दिसंबर का मनसूबे के कमर्शियल बुनियादन ते हलाए वेंदो। इन मनसूबे में 22 बस स्टेशनों और मुसाफ़िरन लाइ 80 बसूं कम कंदियूं। हर बस में 200 का 250 मानून के वेहण की गुंजाइश होंगी। सरजानी का नुमाइश ताईं हलंदड़ बस जो किरायो 20 का 50 रुपया होंदो। वफाकी वज़ीर असद उमर जी सिंध हुकूमत ऐं नून लीग ते तनक़ीद है। संदसि चवण आहे त बिलावल ॿार आहे, इन जी ॻाल्हियुनि खे वधीक संजीदा न वठणु घुरिजे। नून लीग 28 महीननि में कराची ग्रीन लाइन मनसूबे जे इंफ्रास्ट्रक्चर के ठाहे न सघी। PP 6 भेरा इक़्तिदार में रही सिंध में एक मेल मोटरवे भी न ठाहे सघी। गुजर ऐं औरंगी नालनि ते 50% कम थी चुको है। ईंदड़ कुछ महीननि में हैदराबाद सखर मोटरवे जो इफ्तिताह थींदो। कराची इमरान खान जो फाशिस्ट रवैयो अवाम ऐं मुआशिरो भोगे रहियो आहे। उहे सम्झनि था त अवाम खे बेवकूफ़ बणाए सघिजे थो। कराची ग्रीन लाइन मनसूबो मुस्लिम लीग नून जो आहे। काला पुरअमन मथां थियल तशद्दुद की मज़म्मत कयूं था। भाड़े के तर्जुमाननि जा बयान कूड़े ते ॿधल आहिनि। नियाज़ी हुकूमत बिजली के महांगी करे अवाम खे तोहफ़ो ॾिनो आहे। नून लीग के तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। खीर बसर थूम दालिम समेत 19 ज़रूरी शयूं महांगी थी वयूं। गणप वारे वफाकी इदारे की हफ़्तेवार रिपोर्ट मूजिब गुज़रियल एक हफ़्ते दौरान महांगाई की गडियल शरह 58% रिकॉर्ड कई वई। मरी दाल 6 रुपया फ़ी किलो महांगी थी। मुंगन की दाल की कीमत 7 रुपया वधी वई। ऐं गुपचाणी भरिसां पुरअसरा नमूने गुम थियल बाड़ी जो लाश मिलण वारे मामले जो DIG शहीद बेनज़ीर नोटिस वरितो। SSP पारां इंक्वायरी टीम जोड़ी वई। बाड़ी की माउ ऐं पीउ ते क़त्ल जो केस दाख़िल। This headline news